मीरपुर साकरो ॻोठ सजे ॾिनू शेख वासी एवार्ड याफ़्ता फ़कीर अशरफ शेख जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पारखो है, जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा केतरा ई बेत याद आहिनि। उन हवाले से पेश आए मीरपुर साकरो मां ग़ुलाम सरवर कलमती जी हीअ रिपोर्ट। 28 ॾींहं उन्हीं में संदी पंद पचार सामिन साज़ सवा क्या तंद वजाए तार कन मदाई की न की मोचारा मणियार पाण पलीती अखां परे धुरियाई थिया धार एड़ी साख सचार लिकाबण लोक में सेऊं सजण लंघिया बुरो करे बारी हो काहे रसिया केच खे हीअ पेर कड़े पारी वसाए वारी शल ओडी थे उम्मीद। जी आऊं हिन वक्त मीरपुर साकरो जे एक नंढड़े ॻोठ तालिब खान कलमती बलोच में मौजूद आहियां। चवंदा आहिनि त कख हेठां लख हूंदो आहे, के माण्हू अमल हूंदा आहिनि जंहिंजी ख़बर न पवंदी आहे। अॼु आऊं तव्हांजी हिकु अहिड़ी शख़्स सां मुलाक़ात करायां थो जेको इंतिहाई ग़रीब आहे। गुरबत जे करे पाण हजामको धंधो कंदा आहिनि ऐं उन सां गॾु गुरबत जे हवाले सां ॾिठो वञे त पाण इंतिहाई ग़रीब ऐं शौक़ जे हवाले सां ॾिठो वञे त पाण तमामु शाहूकार शौक़ कनि था। जी बिल्कुलु, पाण शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा पारखो आहिनि, उन सां गॾु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा मुरीद पुण आहिनि। हिन खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बज़बान केतिरा ई बैत यादि आहिनि। अचो त पाण हिन खां पुछूं त हीउ इन जे हवाले सां छा थो चवे। पहिरियां ऐं त इहो ई चवंदुसि भिटाई सरकार जे हवाले सां त भिटाई हिकिड़े बैत में चयो आहे त फ़िक्र मंझि फना थिया हुअण हारियाऊं निसत घोड़ो नीअ जो धुरिया न धारियाऊं उछत विया उकरी चिक न चाढ़ियाऊं वर्क जे विसाल जा बंधण ॿारियाऊं नफ़े ऐं नुक़सान जा काग़ज़ काढ़ियाऊं सुख न सुता कॾहिं घरे न घारियाऊं इन पर अब्दुल लतीफ़ चए अंदरि उजारियाऊं मौत खे मारियाऊं पर मौत न मारिया कापड़ी। साईं, मुंहिंजो नालो अशरफ शेख आहे ऐं आउं हिते ॻोठ तालिब खान में जेको आहियां मज़दूरी कंदो आहियां। इहो ई साईं मुंहिंजो तारफ़ आहे ऐं तक़रीबन मुंहिंजे तारफ़ में जेकॾहिं तव्हां अचो था ऐं जेकॾहिं तव्हां शौक़ु मुताबिक़ मूंखां कुझु पुछणु चाहियो था त मूंखे तक़रीबन इलाही जेको आहे शौक़ु हो भिटाई जो। ऐं शुरू खां त असीं बसि ईअं संगत सां गॾु पढ़ंदा हुआसीं, ख़बर का कोन हुई, पर कुझु दोस्तनि सां मुलाक़ातुनि खां पोइ असांखे ख़बर पई त भिटाई छा आहे ऐं पोइ चाह थियो ऐं इश्क बि थियो। ऐं उनखां पोइ जेके दोस्त मूंसां गॾु मुलाक़ात में शामिलु थिया जिन खां इहो शौक़ु मूंखे पैदा थियो, ऐं उस्ताद गफ़ूर शाह जेको मुंहिंजो उस्तादु आहे लतीफ़ सरकार जे हवाले सां, ऐं ॿिया बि दोस्त जेके आहिनि मुंहिंजा जिन खां मुतासिर आहियां, साईं हाजी साहब कलमती बलोच साहिबु आहे, साईं ख़ुदाबख़्श कलमती बलोच आहे ऐं वाढो करमी शेख साहिबु आहे, ऐं ॿिया दोस्त जेके मुंहिंजा प्लेट भाई आहिनि उहो जब्बार शेख आहे, उन सां गॾु फ़कीर साली शेख आहे। जी, तव्हांजी तइलीम केतिरी आहे? अदा मुंहिंजी तइलीम 5 क्लास आहे सिंधी, ऐं उनखां अलावा मूंखे मास्तर कुझु क़ुर बि जेको आहे मौलवी साहब पढ़ायो। माशाअल्लाह, माशाअल्लाह। सिर्फ़ु 5 क्लास सिंधी। तव्हांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बज़बान केतिरा बैत यादि आहिनि? साईं तक़रीबन 2-2.5 हज़ार ताईं मूंखे भिटाई सरकार जा बैत बिल्कुलु यादि आहिनि। सभिनी सुरनि मां या मुतफ़रका जे हवाले सां? साईं सभिनी सुरनि मां थोरा थका जेको आहे अहिड़े हिसाब सां मूंखे बैत बाक़ाइदे अचनि था भिटाई सरकार। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जूं पंहिंजे रिसाले में 30 अखरियूं केतिरियूं अचनि थियूं? साईं तक़रीबन ॿुधाइनि था त 4, पर असांखे काफ़ी टाइम खां ॾिसण में अचे पियो जेको असां जेके बि रिसालनि जो मुतालो कयो आहे सर, उन्हनि में तक़रीबन असां वटि 3000 थियूं आहिनि। 2 रामकली ऐं हिकिड़ी ससुई जी आहे। बाक़ी दोस्त चवनि था त मारवी जी बि का 30 अखरी आहे, पर असां अञा उन ताईं कोन पहुता आहियूं, छो त जेके असांखे नज़र में आयूं उहे ॾिसण में जेके बि आयूं असां उन्हनि मां मुतमिन कोन थिया आहियूं। जेको असां थी सघे थो पुराणा रिसाला अञा आहिनि ऐं उहे असां नज़र मां कोन कढिया आहिनि, जेको असां मुतमिन थियूं त भई हीअ का मारवी जी 30 अखरी आहे। अच्छा, तव्हांखे 30 अखरियूं यादि आहिनि? जी जी, मूंखे 30 अखरियूं बिल्कुलु यादि आहिनि। हिकिड़ी ससु जी आहे ऐं 2 रामकली जूं। अच्छा, ससीअ जी 30 अखरीअ मां सेऊं जे नाले जेको बैत आहे सेऊं, छा उहो तव्हां ॿुधाईंदा? जी जी बिल्कुलु, आउं ॿुधाए सघां थो। सुर ससु जो 30 अखरी मां पहिरियों इहो सेव वारो जेको बैत आहे त सेऊं सजण लंघिया बुरो करे बारी हो काहे रसिया केच खे हीअ पेर कड़े पारी वसाए वारी शल ओडी थे उमेद खे। वरी रामकली जी 30 अखरी आहे जेको उनजो हिकिड़ो बैत आहे त उहो ॾींहंनि ते ॿधलु आहे जेको भिटाई सरकार चई आहे। अच्छा, तव्हांखां जेकॾहिं आउं विचा पुछां त उनजे ॾींहंनि जे हवाले सां तव्हां छा उहो बैत मूंखे ॿुधाए वेंदा? बिल्कुलु। अच्छा, तव्हां
काफ़ू वारो बैत मूंखे ॿुधायो त साईं- काफ़ू वारो बैत कहिड़ो आहे? साईं इहो क़ुर जी टी अखरी में जेको बैत आहे टी अखरी भिटाई सरकार जी, हुन मंझि आहे त काफ़ू कुराबत कुणम खां छिनी छॾियाऊं, लाहू तंहिं जबरूत जा ओन आंदाऊं, मलकूत ऐं नासूत में घड़ी घारियाऊं, मलकूत ऐं नासूत में घड़ी घारियाऊं, सगर सारियाऊं गुर खे गॾिया कापड़ी जी। ऐं साईं वरी ॿियो जेको टी अखरी आहे साईं जी ॾींहंनि ते ॿधल आहे। अच्छा, ॾींहंनि जे हवाले सां जेकॾहिं तव्हां खां माण्हू पुछे त भई सुर ससवी, ससवीअ जा सुर केतिरा आहिनि पंहिंजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले में? ससवीअ जा टोटल सुर केतिरा आहिनि? सर 5 सुर आहिनि। सुर आबरी आहे, कोयारी आहे, देसी आहे, ऐं उन सां गॾु सुर कोयारी, देसी, आबरी ऐं हुसैनी, ऐं उन खां अलावा जेको आहे कहिड़ो सुर आहे? महज़ूरी। महज़ूरी सर। अच्छा, तव्हां हर सुर मंझां हिकु हिकिड़ो बैत ॿुधायो ऐं ॿुधायो त हीउ कहिड़ो सुर आहे, तव्हां उहो बैत ॿुधायो। जी सर, पहिरां तव्हांखे सर ॿुधायां थो आबरी सुर जो हिकिड़ो बैत आहे त अवल आख़िर आहे हलण मुंहिंजो होत ॾे, पोरियो संदो पोरे ते वाली कीम वञाए, थकी थोरो लाए त जीअरे जत ॾिसी मरा। ऐं ॿियो साईं कोयारी मां हिकिड़ो बैत आहे त डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करी, मूं तन अंदरि तीअं वई जीअं वण वढे वाढो, ही कर्म जो काढो न त पथरें केरु पंध करे। सुर हुसैनी जो बैत आहे त वो कंदी वत मछण वो वसारीअ, रंधन मथे रत हार तपसी होत खे। ऐं सुर जो चौथो सुर आहे उनजो बैत आहे त डूंगर ॾना नोण मूं पारखू पुछा, हेकड़ियूं हलन जे से ताकन संदियूं तोण, ईता ओखी भोण जो साथरे न सुथरी। ऐं देसी सेण कजन परदेसी कहिड़ा पिरी, देसी सेण कजन परदेसी कहिड़ा पिरी, लॾियो लाॾूणा करियो पंहिंजे देस वञनि, पुॼाणा पिरनि कजे बस बंबोर खां। आख़िरी सुर जो साईं बैत। अच्छा, सुर कामोद जा बैत तव्हांखे अचनि था? जी सर, कामोद। सुर कामोद जा के बि ॿ बैत ॿुधायो तव्हां। हा साईं, तेड़ो तो समो आऊं गंदरी, मुंह में ऐबन लख, हिन मुंहिंजे हाल जी तोखे सभु परख, कारण रब्बा लख मता मांगर मटीअ, तूं समो आऊं गंदरी, तूं समो आऊं गंदरी, मुंह में ऐबा पार, पसीले लगार मता मांगर मटीअ जी। अच्छा, सुर मारवी, मारवीअ जा कुझु बैत असांखे ॿुधायो। जी बिल्कुलु ॿुधायां थो तव्हांखे। साईं भिटाई सरकार चए थो जॾहिं उमर मारवी खे कोर्ट में खणी वियो त मारवी जा जेको हीणा हाल आहे बुरा हाल थिया, ऐं पंहिंजे माइटनि खे जेको आहे यादि पई करे। भिटाई सरकार बिल्कुलु मुखातब थो थिए उमर सां त मारवी हुनजे नाले हीअं थी चए। भिटाई सरकार चए थो त मींडा धोई न मारवी प्यस पवारियूं चित, राज रुआरे हंजूं हारे हीअ हुते जे हित, आहिस पायर पार जो खिजण ऐं खपत, विंगस वेड़ी चनरे मस सुणे का मत, सुमरा सुपत करत कोठिया निकिरे। मींडा धोई न मारवी आयस मन मलीर, कटे त कान लहे हितां ही हमीर, ओ खाएर पीअन खीर जे अमानत उत वञे। मींडा धोई न मारवी कोन्हे उत वॼाओ, उमर जे इंसाफ़ जो पीअस कन पड़ाओ, वेठी चोए अलाओ मुते मिट न मोटिया। मींडा धोई न मारवी, मींडा धोई न मारवी मेले मारुआ धार, पायो मेट मलीर रे मुंडन वेड़े वार, जो हुते जिन जी हार सा कीअं वेंदी कोट में। मींडा धोई न मारवी मेले मारुआ धार, मींडा धोई न मारवी मेले मांदी मारवी, ॾिठम मोह मलूर, अणबा सणबा न करे, सूंहं विञायसि सूर, पीअस लोह लतीफ़ चए, लथस कोड कपूर, ओ चित जिनी जा चूर, से मखे मुर्क न कंदियूं। अच्छा, इहो मलूर, मलूर लफ़्ज़ छा आहे? या मलूर लफ़्ज़ जी माना छा आहे? सर मलूर चवंदा आहिनि को गुल हूंदो आहे न, जेकॾहिं उहो पाणी खां अलावा ऐं ताज़ाण खां अलावा जेकॾहिं ख़ाली पट ते अची वेंदो त पोइ उहो कुमाइजी वेंदो सर। अच्छा, तव्हांजी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां कहिड़ी ख़्वाहिश आहे? हा, इहो साईं मुंहिंजी सर ख़्वाहिश आहे त सिंध जे हर शहर में जेकॾहिं कंहिं हिकिड़े बि हले शहर में को भिटाई सरकार मुताबिक़ हिकिड़ो म्यूज़ियम रखियो वञे ऐं उते को अहिड़ो सिस्टम कयो वञे जीअं दोस्त माहौल आहे साईं। सो त मोबाइल ऐं हीअ वठ पकड़ वारो नफ़्सियाती ज़ोर आहे, पर अञा
असां ॾिसूं पिया त हिन पंहिंजे सिंध अंदरां काफ़ी इलाही टाइम खां वठी जेको ॾिसूं पिया त भिटाई सरकार जे हिसाब सां जेके मछ कचारियूं थींदियूं हुयूं, दोस्त इकठे थींदा हुआ, हिक ॿिए सां राया ऐं कचारियूं हलंदी हुई भिटाई सरकार जी, उहे महफ़िलूं हाणे सो घटि थी चुकियूं आहिनि। उन जे हिसाब सां जेकॾहिं शहर में को अहिड़ो म्यूज़ियम खोलियो वञे जिते दोस्तनि खे लतीफ़ सरकार जी सेखा ॾिनी वञे ऐं उते कुझु सिखियो वञे ऐं आउं बि उते सिखां, मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे। ऐं मुंहिंजी आख़िरी इहा ख़्वाहिश आहे त आउं मिसकिन माण्हू आहियां, जेकॾहिं सकाफ़त खातो मुंहिंजी माली सहायता करे ऐं मुंहिंजा 7-8 औलाद आहिनि, जेकॾहिं असां 8-9 मेंबर आहियूं टोटल फैमिली मेंबर, जेकॾहिं का सिंध सकाफ़ती खातो जेकॾहिं मुंहिंजी माली मदद करे त आउं पंहिंजी सही तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे सघां। महिरबानी। अच्छा, तव्हां जेको इहो हजाम को धंधो कंदा आहियो, इन में तव्हांजी घणी ॾियारी तव्हां कमाईंदा आहियो? बसि सर 200-200 रुपया निकिरनि था, जेको बसि मिड़ी गुज़ारो थिए थो। असां मुकमल जेको आहे पंहिंजे घर जे वक़्त खे सही तरह सां ई हलाए नथा सघूं। अच्छा, घर जी पूरी तव्हांजी कोन थी थिए? बिल्कुलु नथी थिए सर। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां तव्हां किथे किथे प्रोग्राम करणु वेंदा आहियो? सर असां तक़रीबन सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे मूं बिल्कुलु दौरो कयो आहे ऐं काफ़ी प्रोग्रामनि में आउं वियो आहियां। हितां खां तक़रीबन लाहौर ताईं असां प्रोग्राम करे आया आहियूं ऐं उनखां पोइ पंहिंजो थर जेको आहे उन में तक़रीबन चवंदा आहिनि इहो मिठी शहर मंझि सर असां हिकिड़ो प्रोग्राम कयो आहे अरबाब जबार जे ओताक ते, ऐं उनखां अलावा ॻाढ़ो शहर ऐं बलूचिस्तान ऐं उनखां अलावा शहर ठट्टो हैदराबाद, हिते असां साईं प्रोग्राम बिल्कुलु कया आहिनि। अच्छा, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां तव्हांखे केतिरा अवॉर्ड मिली चुका आहिनि ऐं इहो तव्हां ॿुधायो तव्हांखे टोटल केतिरा अवॉर्ड मिलिया आहिनि? साईं मूंखे त हे सुधी तक़रीबन 4 अवॉर्ड मिली चुका आहिनि। सिंध साबिता मछ कचारी जो जेको अवॉर्ड आहे उहो बि मूंखे मिली चुको आहे ऐं आज़ाद सिंध जेको आहे अवॉर्ड आहे उहो बि मूंखे मिली चुको आहे ऐं उन सां गॾु लतीफ़ अवॉर्ड जेको आहे साईं मूंखे बिल्कुलु मिली चुको आहे। उनखां अलावा सोशल यंग वर्कर जेको प्रोग्राम दोस्त हलाईंदा आहिनि उन्हनि खां बि जेको आहे मूंखे लतीफ़ जे हवाले सां अवॉर्ड मिली चुको आहे। जी। अच्छा, आख़िर में तव्हां पंहिंजे दोस्तनि खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? साईं इहो आउं पैगाम ॾींदुसि त ख़ुदारा पाण बि हिन जीअं भिटाई सरकार हिकिड़े बैत में चयो आहे त वगर कयो वतन प्रित न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हू आहे मेठ घणो। हाणे भिटाई सरकार हिन में हिकिड़ो पखियुनि जो ज़िक्र नथो करे, न को कुंज जो ज़िक्र थो करे, हालांकि उनखे मिड़ई चिट तौरु जेको आहे अख़र इस्तेमालु करे थो, पर हालांकि उहो अख़र जेको चए पियो इंसान खे पियो चए त हे इंसान जीअं पखियुनि जो ई वलर आहे, गॾु पाण में हले पियो मोहबत सां प्रीत सां, तीअं तव्हां बि इंसान पाण में मोहबत कयो ऐं हिक ॿिए जो ख़्यालु रखो ऐं ॿियो नंबर ते हिक ॿिए खे चाहियो ऐं पंहिंजनि जो वॾड़नि जो सभिनी जो ख़्यालु रखो ऐं भिटाई जी ॿोली खे ज़िंदा रखो। पुछो थी माशाल्लाह तमामु बहितरीनु ज़ाइन आहे ऐं होशियारु आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा चवण बकोल हिन जे त मूंखे 2500 खां 3000 बैत बज़बान यादि आहिनि। हीअ सभिनी सुरनि ते उबूर रखे थो ऐं सभिनी सुरनि मंझां हिननि खे केतिरा ई बैत यादि आहिनि। उन सां गॾु ऐं उन्हनि जूं मानाऊं ऐं उन्हनि जे लफ़्ज़ी माना बि हिनखे यादि हूंदी आहे। गुलाम सरवर कलमती, फरियाद TV न्यूज़, मीरपुर साकरो।